नसीराबाद में JUI तरफा ज़रिए पानी की खोट खिलाफ धरणो हयो वियो आहे। जमियत उलमाए इस्लाम के सॾ ते नसीराबाद ऐं वारे तालुक़े जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि मीरवा, आर्थर मंगियो, खावर, चिंजणी, चीलोवा ऐं ॿियनि शाख़ुनि में ज़रिए पानी की खोट खिलाफ इंटस हाईवे ते काज़ी पेट्रोल पंप वटि रुकावटूं विझी धरणो हयो वियो। उन मौक़े ते मौलवी मोहम्मद सिद्दीक मंगणे जो, मौलवी यासीन कांधड़ो, अब्दुल जब्बार छुटो, खुदाबख्श सांगरो ऐं ॿियनि चयो त सिंध समेत नसीराबाद ऐं वारे तालुक़नि खे बंजर बणायो वियो आहे। हुननि इल्ज़ाम हयो त आपाशी अमलदार शाख़ुनि मां पाणी विकिरो करे रहिया आहिनि। 15 अगस्त ताईं बि पाणी न मिलियो आहे, जंहिं सबबि बेचारा सड़ी रहिया आहिनि। हुननि आपाशी इख़्तियारनि खां घुर कई त पाणी पहुचाए ज़रिए तबाही खां बचायो वञे। मुबैना तौर पाणी विकिणंदड़ आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन, हे हुयो हिन वक्त ताईं जो खबरों। वधीक खबरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट mehran tv.tv ऐं ॾिसंदा रहो mehran tv न्यूज़।